العالمين. والعاقبة للمتقين. والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأزواجه وأصحابه وعلماء أمته وصلحاء ملته وصلحاء ملته أجمعين. أما بعد، فقد قال الله تبارك وتعالى سبحان الله في القرآن المجيد والفرقان الحميد. فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الله لا إله إلا هو الحي القيوم. سبحان الله صدق الله العلي العظيم. وبلغنا رسوله النبي الكريم. سبحان الله मारो मिट बनी रजा सबई मो सरदार शर में हिसाब में तेरे मोह बची महदार سبحان الله उतलो यलवारा लख हजार पर मारो बजल हिकड़ो। سبحان الله हमदई सलात खाबाद काबिल तकरीब सादात किराम व मशाइख इज़ाम व उलमाए किराम व हुफ़ाज़ किराम बिलखुसूस सदर महफिल उस्ताज़ुल उलमा बरादरम अजीज शाही किबला मुफ्ती अहमद सादिक बगदादी नईमी दामत बरकातुहुल आलिया अॼोके प्रोग्राम जा स्टेज सेक्रेटरी मोहतरम जनाब बरादरम अजीज साई हाफिज मोहम्मद खान जद जीदा मजद है मुझा प्यारा बुजुर्गों दोस्तों भाइयों ये तव्हांखे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जे बारे में इल्म इश्तिहार ज़रिए ऐं
ऐलान ज़रिए असांजे हिन इलाके जी सूमरा बिरादरी गॾिजी पंहिंजे पेश माण्हू मुझे माइट प्यारे से मौलवी अला बचायो जत नईमी ज़ीद इल्म हू जन जी निगरानी में अॼोको ही प्रोग्राम शान मुस्तफ़ा जे मौज़ू ते मल्हायो। सुभान अल्लाह। अल्लाह से पंहिंजे महबूब जी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। मूं अवां जी ख़िदमत में आयतल कुर्सी जा शुरू कलिमात तिलावत कया उन्हनि जी माना उन जे मातहत से अला बचायो जो चवण असां मौज़ू शान मुस्तफ़ा लिखियो आहे पर ज्यादा लिबास ते ॻाल्हायूं। तबियत में सही कान्हे मौसम जी मट सट कल्ह वरी हिकिड़े फ़क़ीर गोरी खाराए छॾी बहरहाल जहिड़ो हाल आहे अवां जी ख़िदमत में ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ रखंदुसि। अवां सॼी जमात खे अर्ज़ा त मदीने जे साईं फरमायो ज़य्यनु मजालिसकुम बिस्मिल्लाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारींदा। सुभान अल्लाह। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियो जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बरकत वारे प्रोग्राम जो सींगार बणिजी पए। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। माशाअल्लाह ये मजमू अॻिते आहे ये वरी पोइते बि आहे। आयो आवाज़ जी सखावत कर लाउडार के चौबे माना कुछ असर थे पोया भी अल्हम्दुलिल्लाह काफ़ी उलमा मशाइख वेठा ऐं ॻाल्हि कंदो आहियां मागे कुर्सी हुजे हुआ कहिड़ी वारे कहिड़ो मूंखे ख़बर कान्हे ओचितो बचत में अची हीअ जो हथ कयो त केॾां मुंहुं मरीम जो केॾां टंडो लायो हीअ थियो आहे। तो दोस्तों आयतल कुर्सी हिकिड़ो दफ़ो माण्हू पढ़े न हिकिड़ो दफ़ो अल्लाह से मलाइक मोकिलींदो आहे त मुंहिंजे बानी जी हिफ़ाज़त करे। सुभान अल्लाह। फकीर सुभान अल्लाह बचो गोठा कावड़ जी आयो जा। पर जेको माण्हू टे दफ़ा आयतल कुर्सी पढ़ंदो आहे अल्लाह से मलाइक वापसि घुराईंदो आहे फरमाईंदो आहे हाणे तव्हां अचो मां रब इन बानी जी पाण सुभान अल्लाह। सुबुह जो उथो था सुबुह जो टे दफ़ा पढ़ो शाम जो टे दफ़ा पढ़ी छॾियो अल्लाह जे अमन में। पर दोस्तों जीअं रब करीम जी ज़ात अज़ली अबदी हमेशा ये अल्लाह जूं जेके भी सिफ़तूं आहिनि उहे भी अज़ली अबदी
सुभान अल्लाह जे हयुल कयूमा त रोज़े अज़ल खां जे राज़िका खालिका मालिका मारण जियारण वारो आहे रहीमा करीमा त शुरू खां ये पाण शुरू खां ये रब जूं तमाम सिफ़तूं भी शुरू खां हाणे से मोहम्मद खान हाफ़िज़ रहीम त हुयो पर रब करे के हुयो ई कहिड़ो अकेलो रज़ाक राज़िक त हुयो पर के खाराए सुभान अल्लाह मारण जियारण वारो हुयो पर कंहिंखे मारे कंहिंखे जियारे उहो हुयो अकेलो पाण पोइ अल्लाह पाक इरादो फरमायो त मां मखलूक खे पैदा कयो बीमार थियनि उनखे शिफ़ा ॾियां जेके मूंखां मदद घुरनि दुआ घुरनि मां उनजी दुआ क़बूल कयां उन्हनि जी मदद फरमायां मारियां जियारियां रिज़्क खारायां पर कुझु त मुंहिंजी मखलूक हुजे सुभान अल्लाह ओए अल्लाह पाक 18,000 जहान पैदा फरमाया उनमें मुंहिंजा मिठा भाउ सब खां पहिरीं रब करीम पंहिंजे हबीब जो नूर पैदा फरमायो सुभान अल्लाह जेका मखलूक ख़ुदा पैदा कई उनमें पहिरीं पंहिंजे महबूब जो नूर ही उन वक्त जी ॻाल्हि आहे जो मिठाई घोड़ जो फरमाए साहर जा सींगार अर ॾिठे अॻ हुआ न का कुल फयकून हुई न का बि पचार न की सिज हो न की चंड हो न हुई तो ही दी तवार तॾहिं मोहबत साण बिहार लोयाई लतीफ़ जे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वॾा सुभाणे अल्लाह चओ कोन वॾा वरी पोइ न चओ ॻाल्हि खुटे वञे पोइ पंज दोस्त वेठा पंज हिकिड़े चयो अदा आउं मरी वेंदुसि पोइ मुंहिंजो छा थियो ॿिए वरी सीने ते हथनि चयो अदा आउं वेठो आहियां चई मुंहिंजा बच्चा आहिनि सनासन चई मां वेठो आहियां संभालियुसि मैयनि जो खीर केरु ॾोलो चई मां वेठो आहियां चई अबा हाणे जेसि ताईं वञी मरां तेसि ताईं 5 लख रुपया कर्ज़ा सो केरु लाहींदो त हिन लड़क ॿियनि ते अबा रुको मूं ठीको त कोन खयो अवां बि ॻाल्हि त कुझु आऊं ॻाल्हायां कुझु अवां ॻाल्हायां सुभान अल्लाह फ़कीर यहाँ समझो कोन था मुझे सुभान अल्लाह चओ त मौलवी टाइट थी वञे सब खां अॻ में अल्लाह पंहिंजे महबूब जो नूर पैदा फरमायो जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ी आई ख़ास ख़ल्क़ खे मोहम्मद मुकाई कलमो ते करीम ते चिठो चायाई अन मौला कब अंत महबूबी ये उताई ओए लिखी ॾिनाई पई सरहाओ सैयद के सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ अल्लाह से पंहिंजे महबूब जे नूर मजा सारी मखलूक पैदा फरमाई 18,000 जान महबूब जे नूर मां पैदा फरमाई उन नूर मां हिकिड़ी मखलूक पाण हाणे सब खां वधीक हसीन कहिड़ी मखलूक ख़ुदा पैदा कई इहो आई ॿुधाईंदा
जेके भी खुदा मखलूक को पैदा कया उन्हनि में अगर खूबसूरत मखलूक पैदा किया तो वह सूरत इंसान सब खां सोना खुदा इंसान खलकिया पर मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर मां असां पंहिंजे हबीब खे नूर भी मञीदा आहियो बशर भी मञीदा आहियो अल्लाह जो असां ते वॾा एहसान आहे लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम अल्लाह से फरमाए थो इहो थोरो तव्हां लाइ कोन सघंदा इहो एहसान कोन लाए सघंदा जो मूं अवां इस सूरत में पंहिंजो हबीब मोकिलियो आहे सुभान अल्लाह अवां जे जिल्स में अवां जी सूरत में बशरी लिबास में मूं पंहिंजो महबूब मोकिलियो यो गुण यो थोरो तव्हां लाइ कोन सघंदा मुंहिंजा प्यारा दोस्तो असां बि पंहिंजे हबीब खे नूर मञूं था महबूब खे बशर भी मञूं था नूर मञूं था त नूर में आला आहे बशर मञूं था त जेके भी बशर आहिनि उन में रसूलुल्लाह आला अफजल बशर आहे सुभान अल्लाह जज़ाक अल्लाह पर असांजो अक़ीदो इहो न आहे बशर आए त सही गुलाम मुस्तफा जा असां जहिड़ो घणा इहो थो चवनि उहे चवनि था मानी खाए थो पाणी पीए थो शादियूं कई ॿार ॼणी पोइ असां जहिड़ो थियो न पर असां चऊं था असां जहिड़ो त न आहे पर ख़ुदा जे सवा लख नबियुनि जहिड़ो बि न आहे सुभान अल्लाह बरहक जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾे में मोड़ मिलनी मुरसल सरस सदस शान फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर थिस मकान वो आगे जो एहसान जई हादी मेड़ महड़ो सुभान अल्लाह हज़रत सखी सुल्तान बाहू फरमाईंदो आ चढ़ चलो जो कर रोशनाई तारे तेरे जिक्र कर दे तेरे जिया कई चल चढ़ दे साडे सजना आज अंधेरा सुभान अल्लाह जज़ाक अल्लाह पाण सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह मातर ज़ात वॾी आहे मातर ज़ात वॾो छो त बीबी रास्ती रज़ी अल्लाह ताला अन्हा अमर संस चयाई त मोहम्मद बाहू वञी को कामिल मुर्शिद वठ मां पाण कामिल मथे तो ॼारिया त ख़ुदा जो अर्श तो ॾिसां सुभान अल्लाह चीपो अर्श वारो नज़र अचे थो पाण अमर फरमायो सुल्तान मोहम्मद बाहू जी वक्त अल्लाह जो कामिल बुजुर्ग जे हथ में हथ ॾींदे वो अर्श त हुई ॾिसे थो पर अर्श वारो रब भी ॾिसंदे सुभान अल्लाह ये जो शेर पढ़ो तो पाण साईं अब्दुर्रहमान शाह दहलवी सही गौसल आज़म जो बचड़ो उन वटायो सही पोड़ा थी चुका हथ में हथ ॾिनो सही जो मां तुंहिंजे इंतज़ार में वेठो सुभान अल्लाह पंहिंजी वट त मां वञा अल्लाह वार ॾे आयो
तमदान त 99 धक सोनारे जा हिकिड़ो धक लोहार साईं न को चिल्ला करना न को रातिन जा ओजागा कराया पाण फरमायो चओ अल्लाहु हिक अल्लाह जो सुल्तान बाऊ वरी असां मारे दिल्ली शहर में अल्लाह हिते गुंजाइश काने का सुल्तान मोहम्मद बाऊ रहमतुल्लाह हिकिड़े कुम्हार वटायो साईं खे चई मां वञा थो अम्मा खे मटका तिला ॾाढा वणंदा आहिनि मां पंहिंजे अम्मा जे लाइ तिलो वठी वञा मटको ख़रीद करे वञा उते वियो आहे टी वक़्त में मटका वेठो ॾिसे तिला वेठो ॾिसे हिकिड़ी माई आई आहे उन तिलो खयो उन मटको खयो पर मटके खे ठुकाए सुभान अल्लाह साईं चयोसि कि माई मटको वठे त वठ न त पराया मट ठुका न सुभान अल्लाह थोड़ी छो थी माई चवण लगी सुल्तान मोहम्मद बाऊ लगे तो कने मट खरीद कोन कयो मट हमेशा नसवी खरीद कमाइन पक्को या कचो ॾिसी खणबो साईं पंहिंजे दिल में सोचो मूंखां त हीअ माई होशियार सुभान अल्लाह मूं अल्लाह जो नालो मूं ठुकायो न ही मट पई वठे त ठुकाए पई खणे सो साईं उठ भी जोर सां चयो अल्लाहू ये अल्लाहू जो चयो तो सॼे चहलीअ जे मथां रूहानी कैफ़ियत तारी थी हाणी दुकान ते जेके वेठा हुआ उहे बि मूं मथो पिया हणनि जेके वापारी हुआ उनखे वापार विसरी वियो तोड़ करण वारनि खे तोड़ो विसरी वियो गऊं फरण पियो उहे बि कंध पियूं हणनि वण बीठा हुआ उहे वण लुॾण शुरू थी विया माण्हू साईं अब्दुरहमान दहलवी वटि विया अर्ज़ कयो साईं हिकिड़े दुर्वेश अल्लाहू जो नालो लॻायो आहे सारे दहली जो निज़ाम दरम थी वियो आहे मुंहिंजा प्यारा साईं बचंदा आया इहो सुल्तान मोहम्मद बाऊ हूंदो जेको ताज़ो ज़िक्र वठी वियो आहे वाकई अचल त साईं बीठो सुभान अल्लाह फरमायो सुल्तान बाऊ मां तोखे मना कई उत शेर ते आई अल्फ अल्लाह चबे दी बूटी मन मेरे विच मुर्शिद लाई हूं अंदर बूटी मुस्क मचाया चा फलण ते आई हूं सुभान अल्लाह अंदर बूटी मुस्क मचाया या फलण ते आई हूं जीवे मुर्शिद कामिल हजरत बाहू ते ए बूटी लाई हूं सुभान अल्लाह ए तन मेरा जे चश्मा होवे में मुर्शिद वेख न रजाहू लूलू दे बुढ़ी लख लख चश्मा एक खोला एक कचाहू इतना डिठिया मैनू सब्र न आवे और किथे वल भजाहू मुर्शिद दा दीदार है बाहू मैनू लख करोड़ा हजाहू सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अलैका या
वसल्लम अलैका